अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइन। सिंध में बरसात जूं तबाहकारियूं जारी। 1 करोड़ खां वधीक माण्हू दरबदर। हज़ारे अझा ड्रही पट पइजी विया। हैदराबाद, सखर, लाड़काणे, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़ननि में हर तरफ़ हावदारींदड़ मंज़र। अॼोके ॾींहं में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 4 नीगरियुनि समेत 5 ॼणा फ़ौत थी विया। मेहड़ वेझो ॻोठ हसन चांडियो में साइमा ऐं काइमा बोर्ड जे पाणी में ॿुॾी फ़ौत थी वयूं। कंबर वेझो ॻोठ बली ॾिनो चांडियो में नींगरी। पठाणी चांडियो बरसाती पाणी में ॿुॾी फ़ौत। सरहद में घर जी छित किरण सबबि नौजवान औरत मलबे हेठियां दबजी फ़ौत। सन भरिसां लाखा स्टाप वटि सिम नाले में बरसात मुतासिर जी नींगरी फ़ौत थी वई। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वाहन शाखनि ऐं सिम नालनि खे बि घारा। अक्सर शहरनि तोड़े ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। इंतिज़ामिया पाणी नेकाल करण लाइ के बि जोगा क़दम न खयां। खाद खुराक जे सामान ऐं दवाउनि जी खोट। बरसात मुतासिर बुखनि में पहाड़ थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु जाफ़राबाद जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। वज़ीर आज़म खे बलोचिस्तान जो चीफ सेक्रेटरी DG PDMA ॿोॾि मुतासिरनि जी मदद ऐं तबाह थियल इंफ्रास्ट्रक्चर जी बहालीअ लाइ जारी कोशिशुनि बाबति ब्रीफिंग ॾींदा। वज़ीर आज़म ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात करे इमदादी कमनि जो जाइज़ो बि वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे ॿोॾि जी तबाहकारियुनि बाबति ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस तलब करे वरिती। APC में ॿोॾि जी तबाहियुनि बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। सखर बैराज वटि वरी ॿोॾि। कोटड़ी बैराज ते विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। सखर बैराज ते पाणी जे चौड़ सबबि बंदनि ते पाणी जो ज़ोर। कचे जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। माण्हुनि जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण। आपाशी खाते तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां के बि जोगा उपाव न वरिता विया। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 5,62,200 क्यूसिक। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,85,320 ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,34,911 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। बलोचिस्तान में बरसात जी तबाहकारियुनि जो सिलसिलो जारी। मच में घर जी छित किरण सबबि 5 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौत थी वियलनि में 4 औरतूं ऐं 1 नौजवान शामिल। ॾेई वेझो ॻोठ खटियाण फार्म भरिसां खेरड़ी शाख साम्हूं LBOD ब्रांच खे 100 फीट जो घारो पइजी वियो। समय ॻोठ ऐं हज़ारे एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि अची वियो। कंबर वेझो ॻोठ भटी लश्कर भरिसां RBOD सिम नाले खे 70 फुट जो घारो पइजी वियो। पाणी ॻोठ लऊ मीरजत ऐं ॻोठ पन्हारो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि तरफ़ वधण लॻो। रहवासियुनि में डपु पखिड़िजी वियो। आबाशी खातो ग़ाइब। बुछेरी भरिसां LBOD सिम नाले खे ॻोठ सैयद इब्राहिम शाह वटां 15 फुट जो घारो। घारे सबबि ॻोठ काइमुद्दीन सहतो, ॻोठ हमज़ू, ॻोठ मखण ऐं ॻोठ नवीदाबाद ॿुॾण जो ख़तरो। तंगवाणी में बरसात खां पोइ मुतासिरनि खे रिलीफ न मिली सघियो। गैस्ट्रोवी खे 2 ॿार फ़ौत। ॻोठ मोहम्मद कासिम खोसो में 3 सालनि जो नूर मोहम्मद ऐं सईद कोट में फौजिया फ़ौत थिया। 3 ॾींहनि दौरान गैस्ट्रोवी खे फ़ौत थी वियलनि जो अंग वधी 7 थी वियो। खानपुर ऐं भरपासे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 1 नींगरी फ़ौत। फ़ौतियुनि जो अंग 21 थी वियो। 55 खां वधीक मरीज़ गैस्ट्रो में मुब्तला। सिहत खातो ग़ाइब। हैदराबाद में वफाकी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो औरतुनि पारां गहराउ। औरतुनि जो बिजली महांगी करण ख़िलाफ़ वज़ीर आरो सख़्त एहतिजाज। खुर्रम दस्तगीर औरतुनि आरो बेवस बणियल रहियो। औरतुनि जो चवणु आहे त तव्हां बिजली महांगी करे संदन जीअण जंजाल बणाए छॾियो आहे।
ऐं लाड़काणे वेझो ॻोठ बगन कोराई वटि सिम नाले खे कट ॾियण वारे मामले तां झेड़ो फायरिंग में नौजवान मोहम्मद अमीन चांदियो मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। नौजवान इमरान छिकताण सबबि गुम थी वियो। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल।